रेती में मुख्तलिफ तंजीमुनि पारां रेती डहरकी रोड जो मरम्मती कम न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहर जे सियासी समाजी कारकुननि पारां पाकिस्तान चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे निटण उस में धरणो हणी एहतजाज कयो वियो। उन मौके ते अॻवाननि अली रज़ा चाचड़, अमजद शेर, अब्दुल हक लाशारी, असलम चाचड़, एडवोकेट मुकेश कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त घोटकी ज़िले जे ॿिनि तालुकनि खे मिलाईंदड़ रेती डहरकी रोड गुज़िरियल 10 वरियनि खां ज़मून हालीअ जो शिकार बणियल आहे। हुननि चयो त ज़िले में OGDCL जा खूहा ऐं 5 शुगर मिल हुजण बावजूद कंहिं बि रेती शहर जी सार नाहे लधी, जॾहिं त कंहिं बीमार मरीज़ खे अस्पताल पहुचाइण लाइ शहर तरफ़ खणी वञूं था त हू रस्ते में ई दम धणी हवाले करे थो। एहतजाज कंदड़नि चयो त हू चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां अपील कनि था त जल्द खां जल्द रोड जो मरम्मती कमु करायो वञे। ॿी सूरत में ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में मुकमल बाइकाट जो ऐलान कयूं था। गुज़िरियल 20 सालनि खां रेती खां डेरकी रोड न ठहियल। हर आम माण्हू जेको हितां वञे थो उहो इलाही मुश्किलातुनि जो सामनो करे थो ऐं हिन रोड सां डेली हज़ारे माण्हू वञनि था ऐं हिन रोड ते को बि अञा ताईं 15-20 सालनि खां कमु न आहे थियो। असां ॾाढा परेशान आहियूं। 15-20 मिंट जो रस्तो आहे रेती खां डेरकी ताईं, असां उहो कलाक में तय कयूं था। पाकिस्तान जे आइन 1973 जे मुताबिक़ आर्टिकल 38 जे तहत असां जूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, रोड, रस्ता, गैस, बिजली, पाणी, इहो गवर्नमेंट खे प्रोवाइड करे ॾियणो आहे। पर जेकॾहिं कंहिंखे उनजो बरक्स ॾिसणो आहे त उहे असांजे अबाणे शहर रेती अची करे ॾिसनि। मुंहिंजी मैट्रिक हितां जी आहे, जीअं होश संभालियो आहे, रेती खां इहा हालत आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।